कंजूस काको माधूमल एपिसोड 3 में तव्हां ॾिठो त माधूमल खे उन जे दोस्त मां ख़बर पई त आर्तवार जो मोहनदास मोटूमल जूं पगड़ियूं आहिनि। पकड़ियो ने? हा। अरे वाह, मां त वेंदुसि। त तूं वेंदे? हा। पर तूं उन्हनि खे सुञाणे? पगड़ियुनि ते कोई कंहिंखे सुञाणींदो आहे छा यार? हा, इहा त ॻाल्हि आहे, पर तंहिंखां पोइ बि अरे पोइ बि छा आहे यार, पगड़ियुनि ते घटि में घटि नाश्ते जो बॉक्स मिलंदो, तोशा मिलंदा, चांहि मिलंदी, अरे घटि में घटि सीरो त मिलंदो यार। हा, इहा ॻाल्हि त बरोबर आहे, पर हाणे तकड़ो हल घर पहुचणो आहे। सुमिरन कर तूं हिक साहिब जो जेको जगत खां न्यारो आहे, केई उन्हनि गलती थी वई, माफ कयो। शास्त्र के स्मृतियूं पढ़ंदा ॾिसंदा वेद पुराण खणी, सभिनी जो तन हिकिड़ो आहे जेको आहे पाण। अंकल मां मटन खाई आहियां, पापे तो न पवंदो? अरे मटन न खाई अचबो आहे पकड़ियुनि ते। पहिरीं मोहनदास मोटूमल चवनि था 5 ॾींहंनि में मोआ, चवंदा आहिनि इहो माण्हू 5 माण्हू खणंदो आहे। फोटूअ में हिन जो सॼो ध्यानु ई तो में आहे। हाँ? जानू फोन उठाओ ना, क्यों तड़पाते हो जानू? चंदी फोन रख, पकड़ींदे आहियां पोइ ॻाल्हायां थो मां तोसां। साईं फाथायूं अची मायुनि मां रखनि बबा, छा कजे? 45 थिया आहिनि, अञा महाराज छंडो न आयो आहे। असांखे दुकान बि त खोलणो आहे यार। संतन जे सुहबत में शल नानक मुंहिंजो थे उदार। अरे संभाल, सॉरी एडी तकड़ तई आहे मोहनदास सां मिलण जी। ॾिसण नथो चई शुगर आहे, पेर मथां पेर रखी थो हली। हरिय जो नाम संतन खे सुख थे थो हासिल, पाए नन जो मन विसराम, पाए नन जो मन विसराम, पाए नन जो। अरे कंजूस काको माधूमल हिते बि अची पहुतो हूंदो कोई मोहनदास जो मिट माइट, पर तूं ईअं कीअं पुछियो? अरे सॼी दुनिया में हिकिड़ो ई त मशहूरु आहे, कंजूस काको माधूमल। सदोरी मां अचां थो। मां गार्डन में थो वञा, उते सेठ मनोमल जो जनमदिन मल्हाईंदासीं, नाश्ते जो पिणु बंदोबस्तु आहे। मां उते खाई ईंदुसि ऐं तुंहिंजे लाइ ऐं पप्पू लाइ मां खणी ईंदुसि। ये पोपट जे खाते मुला छो न कढियो? घर में खाधो कोन्हे छा? सदोरी जेतिरो थी सघे ओतिरी पैसे जी बचत कजे। अरे हाँ यार, उन्हनि मुंहिंजे दुकान ते बि अची करे मूंखे चरियो करे आलू बुखारा खणी हलंदो थियो। चङो साईं, महिरबानी महिरबानी। भाऊ पैसा वठो न हुन खां, पैसा त वरिता हुई भाऊ न। पैसा, भाऊ पैसा वरी साजा। भाऊ आलू बुखारनि जा। हाँ हाँ छा थियो? छुट्टे, पर तुंहिंजी ॻाल्हि सची आहे। हिनखे जितां बि जेको कुझु मिले न, चाहे बर्थडे हुजे, चाहे शादी हुजे, चाहे मंगणी हुजे, चाहे पगड़ियूं, पर वेंदो हुते ज़रूर। पर भी इहो सुठो कोन्हे न। सुठो? अरे माधूमल त कुझु बि कान्हे। हिते अहिड़ा माण्हू पिया आहिनि VIP सां ईअं फोटो कढाईंदा आहिनि, ॿिए ॾींहुं जीअं अख़बार में अचे थो पोइ सभिनी खे ॾेखारींदा आहिनि मां बि वॾो माण्हू आहियां। हिते माण्हू पैसा ॾेई शालूं पाराईंदा आहिनि, स्वागत कराईंदा आहिनि, के त प्रोग्राम कराए स्पॉन्सर वेचारनि जा पैसा ई खाई वेंदा आहिनि। सभिनीनि खे जय झूलेलाल। ख़ुशी थी, ॾाढी ख़ुशी थी। झूलेलाल, मां ॾोदार आहियां, मूंखे माफ़ी ॾियो, मूंखे माफ़ कयो, मूंखे माफ़ी ॾियो। मां लालच में अची पंहिंजे ई समाज जे माण्हुनि खे ग़लति रस्तो ॾेखारे रहियो हुयुसि। मां उन्हनि खे धर्म परिवर्तन करण लाइ उकसाए रहियो हुयुसि। हे मुंहिंजा पले वारा लाल साईं, मां वरी कॾहिं इहो ग़लति कमु न कंदुसि, न कंहिंखे करण लाइ चवंदुसि। जीअं तूं पाण घर वापसी कई आहे न, हाणे तुंहिंजे मथां जवाबदारी आहे। जेके विया आहिनि उन्हनि खे बि घर वापसी कराए। खाली घणा प्रसाद? तोशा बोशा कोन्हनि छा? तोशा बोशा हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए,
हा बक्स चओ बक्स न रखिया अथव छा? फोकट चंद हिते बि अची पहुतो। हा 1 मिंट बीहो भाऊ, तरसो तरसो। हा थदोरी, हिकु ख़ुशख़बरी ॿुधाए, मां हिते पकड़ी ते आयो आहियां। हिते नाश्ते जो बंदोबस्तु आहे, नाश्ते जा बॉक्स आहिनि। मां 2 बॉक्स खणी थो अचां। हा, हिकु तुंहिंजे लाइ, हिकु पंहिंजे लाइ। जल्दी थो अचां। हा हिकदमि अचां थो जल्दी। हा भाऊ 2 बॉक्स ॾियो। तूं मोहनदास जी मिटनि माइटनि मां आहीं? न त पोइ छा तूं मोहनदास जे सेणपी जे हिसाब सां आयो आहीं? न त तूं छा मोहनदास जे पारे में रहंदो आहीं? न बाबा न मोहनदास तोखे सुञाणे? न। त पोइ तूं हिते पगड़ियुनि ते छो आयो आहीं? कमाल था कयो। जे मिट माइट न हुजे, सुञाणा न हुजे त पकड़ी न वञणु खपे। हाणे तव्हां ई ॿुधायो त महाराज पकड़ी ते छा चवंदो आहे? त मथे वेल प्राणी जे आत्मा जे शांतीअ लाइ प्रार्थना कयो। हाणे छॾियो न ॻाल्हि खे। हाणे ॿुधायो त ॿारो मोहनदास जो कॾहिं आहे? ॿारो किथे लिखियो अथव? घर में या टिकाणे में या कंहिं हाल में? ॿार जी रोटी सुठी कराइजो, सिंधी रोटी कराइजो, सिंधी। मां ईंदुसि, पंहिंजे परिवार खे बि वठी ईंदुसि, सम्झो? तोबा, हिन जहिड़ो शायदि ई कोई कंजूस हुजे।